नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो ख़बर 4 न्यूज़ ऐं अवां जी होस्ट हिबा नवाब। ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथे लोखा रिपोर्टर ताज टामरीअ जी रिपोर्ट मूजिबि सिहत खाते घोटकी ऐं प्रोटेक्शन एंड ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन पारां एड्स जी बीमारीअ खां बचाव जे हवाले सां प्रोटेक्शन एंड ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन जे अॻुवाण समरीन लाखो, सफ़िया सुमरो, DHO डॉक्टर अल्ताफ़ हुसैन सुमरो, एडिशनल DHO डॉक्टर ज़ैबुन्निसा दाऊद पोटो, API फोकल पर्सन डॉक्टर नज़ीर अहमद भुट्टो, एडमिन ऑफिसर जमील अहमद सुमरो ऐं सैयद मीरा शाह जी अॻुवाणीअ में रैली कढी वाक कयो वियो, जिन ते रैलीअ में वॾे अंग में शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि शिरकत कई। उन मौक़े ते रैलीअ जी अॻुवाणी कंदड़ प्रोटेक्शन एंड ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन जे अॻुवाण समरीन लाखो, सफ़िया सुमरो ऐं ॿियनि अॻुवाणनि शहरियुनि खे एड्स जी बीमारीअ खां बचाव ऐं हिफ़ाज़ती उपायनि बाबति आगाही कंदे चयो त रैलीअ जो मक़सदु एड्स जे मुज़ी मर्ज़ खां बचाव जे हवाले सां शहरियुनि खे आगाही फ़राहम करणु आहे, जीअं शहरी एड्स जे मुज़ी मर्ज़ खां बची सघनि।